अस्सलामुअलैकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला बिन करंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरंटे चटा बेटी पार्ट नंबर 43। जो जिट जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी उते अहिड़ो होको ॾींदो, जिट ज़रूरत ई न हूंदो त कहिड़ो क़दुरु उन जो। जी मोवा जो ज़ोर जी मेदी लॻंदी कान का, माज़ी हाल मुस्तक़बिल ते असरु थींदो उन जो। जी मोवा जो मिठू इज़त सां मान शान सां घुराए त वञिबो त उन में इज़त आहे, मान मर्तबो आहे उन जो। जी मोवा जो बिना ॾहवट जे ते किथे वेंदो बिना घुराइण जे त उते कहिड़ी इज़त थींदी, कहिड़ो मान मर्तबो उन जो। जी मोवा जो इल्तिजाऊं करियूं पिया बाजारा बाज करे सदाई हर महल ते वसीलो इख़लास, गुफ़्ता बचार बोल बादी ससा सब ख़लास। अल्लाह फसाद असुल ऐं जईज़ा खां तूं बचाए असांखे, ॾे सुख में तूं मदद करे सब ख़लास। अल्लाह फसाद उसूली न्याज़ निवड़त प्यार मोहब्बत ॾे तूं असांखे, संज सुकार थियनि सवलायूं नरमी सब ख़लास। अल्लाह फसाद इस्लाह जे वास्ते रहमतुल आलमीन जे रहम करम कर करीम, दिल घुरिया मतलब मक़सद मिठूअ जा सभु कम थियनि, आस मेदू पुॼनि सब ख़लास। अल्लाह फसाद असुल क़बूल आहे तो कया वाइदा ॻाल्हि बोल आहे। ही जो तूं लाई थो त ज़रूर निभाइजई, पंहिंजनि अहिड़नि वाइदनि जो चो बोल आहे। ही जो असीं पंहिंजे वाइदे ते मुतमइन, जो थियो आलम आश्कार विचोल आहे। ही तूं यादि रखजई, तूं रहिजई पको पुख़्तो वाइदनि ते, ॾिस मटां फिरी वञे थे न ठठोल आहे। ही आहे ई तक़रीबन सभु कुझु एतमाद ते, मटा पैदा थियनि विस विसा बिछोल आहे। ही आहे नातो वेसा जो ई त घणो भलो, इहो मिलियो मिठूअ खे तोहफ़ो अनमोल आहे। ही रड़ी आहे संदसि जेको कमु करण लाइ रड़ी आहे। ही ॾिस खाधो पीतो गाहु पाणी फुल अथसि, तेल पाणी चेक बि कयो वठसि बड़ी आहे।